ओ वक्त हथा जे विञाई दे यार पोए पिरी पछताई दे वक्त हथा जे विञाई दे यार पोए पिरी पछताई दे मुके न तू ॾिसदे जॾे यार वाटू पयो वाचाई दे वक्त हथा जे विञाई दे यार पोए पिरी पछताई दे हाणे तव्हां भी पंहिंजे नाले सां शायरी रिकॉर्ड कराए सघो था। शायरी रिकॉर्डिंग लाइ हींअर ई व्हाट्सएप नंबर ते राब्तो कंदा 03351717858 0335 25 17 858। हाणे तव्हां भी पंहिंजे नाले सां शायरी रिकॉर्ड कराए सघो था। शायरी रिकॉर्डिंग लाइ हींअर ई व्हाट्सएप नंबर ते राब्तो कंदा 03351717858 0335 25 17 858।